नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। वहाँ के बिरशा का खबर ॾिना। बिरशा शहर में भी लॉकडाउन मुकम्मल, शहर बंद, शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। बिरशा टाउन ऑफिसर नूर उनर असांजे रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान सां गॾु मौजूदु आहे। उन सां मालूम कंदासीं वधीक छा रिपोर्ट आहे। जी बिल्कुल, मां हिन वक़्तु जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूदु आहियां, जिथे कोरोना वबा जेका किरियल हुई, पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन जारी थी आहे लॉकडाउन जा मुकम्मल। अॼु 11हों ॾींहुं जेको आहे बिरशा सिटी बि मुकम्मल लॉकडाउन में अची चुकी आहे। हिते जी इंतज़ामिया जेको आहे टाउन ऑफिसर नूर उनड़ असां सां गॾु मौजूदु आहे। उन खां मालूम कंदासीं त बिरशा सिटीअ में कहिड़ा कम कया विया आहिनि। कोरोना वायरस जी जेका वबा दुनिया जे मथां किरियल आहे, इहे ऑफिसर तबिको आहिनि, इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? कंहिं ते बि एतिरो इनसार न कयो पंहिंजे पाण ते। सॼी गवर्नमेंट आहे, इदारा जेके आहिनि सिर्फ़ु इन ॻाल्हि में लॻा पिया आहिनि त तव्हां पंहिंजे घरनि ते महदूद रहो। असां इन जे लाइ टाउन कमेटी असां इहा ई उपाय वरिता आहिनि त जेके दुकान या शहर जेके आहिनि रस्तनि में माण्हू जा आहिनि, त उन्हनि खे असां डिस्टेंस जे हवाले सां परे रहण जे लाइ गोल दायरा ठाहे ॾिना आहिनि त बाबा तव्हां उन में रहो। माना तक़रीबन जिन जेके असां मास्क वग़ैरह बि शहर में माण्हुनि खे डिस्ट्रीब्यूट कया आहिनि, त बाबा तव्हां मास्क पायो ऐं हिक ॿिए खां परे रहो, वेझा हिक ॿिए जे न अचो। जेतिरी दूरी हूंदी ओतिरो ई शइ, हीअ विचड़ंदड़ बीमारी आहे, हिकिड़ी वबा आहे, हीअ हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी क़यामत सुगरा आहे। इन में असां हिक ॿिए समूरा माण्हू खे करिणो आहे। को हिकिड़े ते अनुसार न आहे करिणो त हीअ मूंखे बचाईंदो ख़ुदा जी ज़ात आहे, पर तव्हां समूरासीं पाण कोशिशि कंदासीं त हिक ॿिए खे जेतिरो परे रहूं। बाक़ी शहर जे हवाले सां तक़रीबन सॼे शहर खे सुठे नमूने सां सफ़ाई जी सुथराई खे अञा वधीक बहितर बनायो आहे। ऐं जिथे का कमी कोताही आहे त असांजे चेयरमैन साहिबु गदा हुसैन शाह साहिब जो बि इहो ई हुकुम आहे त बाबा जिथे बि मसइलो आहे, जिथे सफ़ाई सुथराई खे बहितर बनायो। ऐं स्प्रे जेके आहिनि असां एंटीबैक्टीरियाज़ जे लाइ जेके बि आहिनि मच्छरनि जे लाइ या जेके आहिनि त उहे असां स्प्रे कराया आहिनि। हा बिल्कुलु, तव्हां टाउन ऑफिसर नूर उनड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां एहतियाती तौरु माण्हुनि खे रोकियूं था। जेके दुकाननि जे अॻियां सर्कल गोल दायरा ठाहिया आहिनि, जेके 6, 7, 8 फुट खां जेके परे हूंदा आहिनि, माण्हुनि खे इहे हिदायत कयूं आहिनि दुकाननि तां का शइ ख़रीद था करियो त उन्हनि सर्कल दायरे में बीहो, एहतियात करियो। मास्क जेके आहिनि बिरशा सिटी में जेको आहे हिननि मास्क बि जेके आहिनि विराया आहिनि। उन खां पोइ घर घर हुजे शहरनि जी मुख़्तलिफ़ घटियुनि ते जेको आहे स्प्रे बि हिननि जा जारी आहिनि। हिननि जो इहो ई चवणु आहे असां ॾींहं राति बिरशा सिटी में मौजूदु आहियूं। जंहिंजो बि को कमकार हूंदो आहे सफ़ाई सुथराई जे हवाले सां या जेके मथां इंतिज़ामिया तरफ़ां असांखे जेके फंड्स जारी थींदा, इंशाअल्लाह बिरशा जे माण्हुनि खे जल्द जल्द इहे फंड्स तक़सीम कंदासीं। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।